नाज़रीन, मुल्क में मुसलसल वधंदड़ महंगाई सबब अवाम सख्त परेशानी के मुंह ॾेई रहियो आहे। दादू जा शहरी हिन ॻाटे टोड़ महंगाई के कीअं था ॾिसनि, पेश आहे एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अकील लाखो जी हीअ रिपोर्ट। मुल्क में वधंदड़ महंगाई ऐं पेट्रोल शइ में इज़ाफ़े बाद अवाम सख्त मुश्किलातुनि के मुंह पी ॾे। हितां जी अवाम जेका आहे उहा सरापा एहतजाज भरियल आहे। अचो त शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। टैक्स लगाए थी, फलाना टैक्स लगाए थी, हद खां वधीक बिलन में। खुदारा तव्हां ग़रीबनि जे लाइ सोचो, तव्हांखे त सभु शइ फ्री में मिले थी। असां ग़रीबनि खे छा मिलंदो? सॼो ॾींहुं रोज़गार कमायूं था, 200-300 रुपया तेल जो जेको आहे किलो बि 300-400 रुपये में कोन्हे, 500-600 रुपया लॻो पियो आहे। बीमारी लगी हुई आहे। वञ अस्पतालनि में त का मालकी न आहे। हलो हितां निकिरो, का बि शइ कोन्हे का। उन खां पेट्रोल महांगाई कंदा था वञो, टैक्स वधाईंदा था वञो, हिकिड़ी बेरोज़गारी, न नौकरियूं, न ॻाल्हि न मोड़। त असां कंहिंजा थींदासीं? ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, ख़ुदा खे मञो, अलाह खे मञो। इएं न कयो मज़दूर माण्हू असांजो एतिरो कयो वञे, कुछ सस्ताई कयो जीअं असां गरीब माण्हू पेट गुज़र करे सघूं। ॾाढी महांगाई आहे, महांगाई में असांजो गुज़र सफ़र ॾाढो मुश्किल थी वियो आहे। हर माण्हू मज़दूर तबिको हर चारो परेशान आहे। एतिरो कयो जीअं असां ग़रीबनि जो गुज़र सफ़र थी सघे। पाण मल जो मैशत के ॾिसो था, ऐं अंदरूनी सिंध में तव्हां अक्सर तव्हां ॾिसो त असां वटि वॾो ज़ुल्म आहे। ज़ुल्म में इंतिहा इहा हुआ, असां हुकुमरान सचा कोन्हनि खे। पहिरीं ॻाल्हि त सभ खां पहिरीं ॻाल्हि, यूटिली जेके स्टोर जेकी बि आहिनि उन ते खंडु गिह वग़ैरह ETC जेके बि पहुचनि था, यकीन कंदो उन्हनि माण्हुनि वटि था पहुचनि जो उन्हनि जन माण्हू ख़ुदि पंहिंजा आहिनि। ऐं जे ग़रीब गुरबा आहिनि उहो यकीन कंदो लाइनुनि में बीह वेचारा ईअं ई बि हलिया था वञनि। महंगाई ॾाढी थी यार, शायदि जीअण बि जंजाल थी वियो आहे। ऐं एतिरो खपे त सस्ताई बि कनि। ठिप लॻा पिया आहिनि। कुझु त इन्हनि खे अहसासु हुजणु घुरिजे। आलमी मार्केट में पेट्रोल जी क़ीमतूं घटि आहिनि, हिते उन खां बीणो आहिनि। इहो छो? इहो पंहिंजो कमाई जो हिननि जो तरीक़ो आहे न। मरियम नवाज़ ख़ासि करे चवंदी त जो भी आदमी आएगा मैं उसको रोकूंगी, पेट्रोल सस्ता करूँगी, ये सस्ता करे। वायदे तो सब करते हैं, वायदा तो सब कनि था, पर को पूरो भी करे न। सबको अचे थो त पंहिंजे पेट भरण जे लाइ पूरो आहे। हा जी बिल्कुलु, तव्हां शहरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि जो इहो ई चवणो त मुल्क में वधंदड़ जेका महांगाई आहे उन असांजो जीअं जंजाल करे छॾियो आहे। हिननि वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते पेट्रोल शयुनि समेत खाइण पीअण जे शयुनि में कंट्रोल कयो वञे। कैमरा टीम सां गॾु अकील लाखो, SS न्यूज़, दादू।